अल्लाह अकबर वो खुश नसीबा जंहिंजे घर में हाफिज पैदा थियो, जंहिंजे घर में आलिम पैदा थियो। चो इंशाअल्लाह पुटन के हाफिज भी बनाइबो, आलिम भी बनाइबो। हिते त जेके रीसां थियूं मां त हीअं चवंदो आहियां हर कंहिंजा पुट शादीअ वारा हार पाईंदा, पर क़ुरान वारा हार कंहिंखे नसीब थींदा थी। अल्लाह जाने तो मां हिकिड़े जलसे में मौजूद आहियां। मां ॻोठ जो नालो न खणंदो आहियां, मां ज़ात जो नालो न खणंदो आहियां। उन जलसे में उन ग़रीब जो पुट बि क़ुरान जो हाफ़िज़ थी रहियो। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जंहिंजो पुट हाफ़िज़ थी रहियो उन जे अखियुनि मां लुड़क पावन हेठि कंदु करे रोए पो। मां पासे तो घुरायो मांसि, भाकुर पातो मांसि, चयोमांसि अल्लाह साईं जी तुझे मथां एॾी महिरबानी थी आहे, छाजे करे थो रोए? तुझे रोअण जी घड़ी त न आहे, तुझे खिलण जी घड़ी आहे, ख़ुशीअ जी घड़ी आहे। चवे थो साईं मुंहिंजे रोअण जा ॿ टे सबब, कहिड़ा तुझे रोअण जा सबब? चए थो पहिरियों रोअण जो सबब इहो आहे, चए थो मां थो ॾिसां मां केॾो गुनाहगार आहियां, वरी मुझे मथों केॾी महिरबानी कई अथई। रोहां तो त मां केॾो गुनाहगार आहियां, 24 कलाक मुंहिंजो गुनाहनि में गुज़र थिए, एॾो महिरबान थियो मां गुनाहगार जे बच्चे के हिन दिलबर जो हाफ़िज़ बणायो। सही नंबर पहिरें ते मां इन जे करे रुनम, पर ॿी ॻाल्हि ॿुधजांइ। चए थो साईं मुंहिंजो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ थियो, मां मज़दूर माण्हू, मां ग़रीब माण्हू, जुमलनि ते नज़र कजांइ। ओ तालिबनि जे मथां टोका करण वारा, ओ आलिम जे मथां एतिराज़ करण वारा, जुमले खे ॿुधजांइ। चए थो मुंहिंजा साईं अॼु मुंहिंजे बच्चे जी दस्तार बंदी हुई, पर मूं वटि पैसो कोन हो जो मां पंहिंजे बच्चे जे लाइ हार ठाराए अचां। मुखे एतिरो पैसो कोन हो जो मां बच्चे जे करे का गाड़ी किराए ते कराए अचां। साईं हार जेतिरा पैसा कोन हा, गाड़ीअ जेतिरा पैसा कोन हा। चए थो घर में पंहिंजे घर में हेठि कंदो करे जीअं जो अखियुनि मां लुड़क पावन। उन टाइम ते मां घर में वेठो आहियां, ॿाहिरों दरवाज़ो खड़कियो, मां जो निकिरी वियुमि, अल्लाह वटि मुंहिंजा ॻोढ़ा क़बूल पइजी विया। असांजे चङे मुड़ुस जो पुटु हो, जे बाबो चवई थो पियो अॼु तुंहिंजे पुट जी दस्तार बंदी आहे, दावत मिली आहे? चए हा साईं। चए यार मुंहिंजी दिलि त चयो हो तुंहिंजे पुट जे ख़ुशीअ में शरीक थियां, पर मजबूरी थी पई आहे। चए मां चयोमांसि साईं इहा बि तव्हांजी महिरबानी, पैसा कढी ॾिने। चए ओॾे त नथो हली सघां, इन क़ुरान जे हाफ़िज़ खे पंध नवतियूं अची ॾियां, तूं यकीन त कर दरवाज़ा खोलींदई। हाँ चवे थो वो पैसा ॾेई करे चवे थो मुंहिंजे अबे चई अल्लाह साईं तुझे बच्चे जे मथां महिरबानी कई आहे, बच्चे खे पंध नवतियूं अची जाए, गाॾी किराए ते करे वञा। चए हार जा पैसा जुता ॾिना अथई, चए जेके नियाणियूं सियाणियूं घर में गॾु थींदी उन जे लाइ देग जा पैसा बि ॾेई छॾिया अथई। तूं हिन ॾे ईंदे ते तोखे बुख ते छॾींदो। हाँ वाह अॼु वाइदो कर इंशाअल्लाह, वाइदो कर इंशाअल्लाह, पंहिंजे बच्चन के हाफ़िज़ भी बणाइबो, आलिम भी बणाइबो। हाँ रमज़ान में गरीब जो पुट पाचो फाटल होंदुसि, बीणी कमीज़ में कोन होंदुसि, सादरा लटा पातल होंदुसि, पर बिस्मिल्लाह करे जो बीहंदो वन्ना साईं ईअं तुंहिंजी रग रग ठरी पवंदी। हेतिरे त रीसां कर, असुल रीस त क़यामत में थींदी जॾहिं हाफ़िज़ लश्कर समेत जन्नत में वेंदो, जॾहिं आलिम लश्कर समेत जन्नत में वेंदो। उन रीस को अॻ में हेतिरे रीसां कर त मां पंहिंजा बच्चा हाफ़िज़ बणाया। चओ इंशाअल्लाह ओ दुनिया वारो पैसा खपी वेंदा, पैसा खपी वेंदा, पर जेके पैसा हिन ते ख़र्च थींदई उन जो बदिलो अल्लाह तोखे ज़रूर ॾींदो। वक़्त जे किल जे लिहाज़ सां बस मां जेको कुझु अर्ज़ु रखियो, अल्लाह मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह शल अवां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बस आख़िरी अर्ज़ु फ़क़त रखां थो, आख़िरी अर्ज़ु फ़क़त रखां थो, सर्दी शुरू आहे त इस्लामाबाद में गर्मी शुरू आहे। हा वाह आखिरी अर्ज़ रखा तो, सर्दी पांजे सकर में शुरुआत इस्लामाबाद में गर्मी। पोइ चवंदो त असां कोटा जा वता
आवा हिते सर्दी शुरू आ होते गर्मी शुरू आ हे वरी इम्तिहान घुरेव तो त खोड़ माल खाधो थव नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर असुल शाहे मोहना फजरमान साहब जो हुनन के टेम ॾियणो अजीब आ ओ निमाज़ जो टेम थियन थो तो उन्हनि खे चवे थो अचो इन टेम ते मिला हो था चवन असां वञूं था पंहिंजे कम सां पर मोल साहब सदाई इमामत करायूं बीठो आहे नदी ॻाल्हि सम्झो अचे असां वञूं था पंहिंजे कम सां पर होॾे अल्लाह अकबर लॻी पई आहे होॾे अल्लाह इंशा अल्लाह ये जेके मज़दूर गरीब न घुमी सघण वारा ये वारे वारे सां अचण वारा वारे वारे सां अचण वारा जेकॾहिं वाकई इहा ॻाल्हि सम्झनि था पिया त असांजे अटकलनि सटकलनि खे मौलवी नथा सम्झनि त पोइ इन्हनि जी वरी भुल नथा ॻाल्हायो अलाए छो हा बापू जेकॾहिं इन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे त असांजे अटकलूं खे नथा सम्झनि त पोइ इहा इन्हनि जी भुल छो त अॻु में आज़मायल आहिनि छो त अॻु में वरी जेकॾहिं अहिड़ो इस्लामाबाद जो सॾु थिए त छा ख़्यालु आहे तकड़ न कजो थोरो सोचिजो थधि बि अथव आवा जेकॾहिं इस्लामाबाद जे धरतीअ ते वरी कलामुल्लाह जे लाइ सॾु थिए त छा ख़्यालु आहे मां जवाबु ॿुधण थो चाहियां इस्लामाबाद जे धरतीअ ते हिन कलामुल्लाह जे लाइ सॾु थिए त वरी इंशाअल्लाह सखर जी तयारी आहे आवा सखर जी तयारी आहे पोइ जेकॾहिं को हिते तकलीफ़ वग़ैरह अची वञे त पोइ छा ख़्यालु आहे तकलीफ़ में बि तयारी थींदी आवा तकलीफ़ में बि तयारी थींदी अल्लाहु अकबर मरंदो त माण्हू खट ते बि मरंदो मरंदो त माण्हू पट ते बि मरंदो ज़मीननि ते बि माण्हू मरंदो आहे ॿियनि शयुनि जे करे बि मरंदो आहे पर जेको हिन जे करे वञे ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी ए अटल आदमी दिल शिकस्तो न थी कंद पकड़े त ॾिस शींह बकरीअ थई लट फेरे त ॾिस नाग नोरीअ थई हा मुसलमान यादि रखजा हे जेके बुजुर्ग आलम सगोरान इहे कंद कपाए त सघनि था पर अहिड़नि जे आॾो झुकी तकीर मां तो कयां साह तव्हां जो तो वञे आवा ये कंदु कपाए त सघनि था उहो मुड़स किथे जेको थो ॾिजे हालात जे खूनी मंज़र खां जंहिं हाल में जीअण मुश्किल आहे उन हाल में जीअण मुड़स ई आहे जागो त वेठा त आहियो कि न हलिया विया मां वरी सम्झो हलिया विया मां पंहिंजे मुंहुं ते वेठो ॼण टेप हलाए छॾी आहे अवा तयारी आहे तयारी आहे ना अहल असांजो माहिया गुलशन में गुलन जो छा थींदो बद ज़ौक़ जे हथ में बाग रहियो मासूम वणन जो छा थींदो कावल खे इजाज़त काका जी बुलबुल जे सदा ते आबंदश हर शाख ते चिबरो वेठो आहे अंजाम गुलस्ता छा थींदो हा ॿुधो इन्हनि मौलवियुनि खे न आज़मायो न छेड़ मलंगानू साला छा थियो अथव यार तव्हांखे वछ कुॾंदी आहे किले आहार मोला फुदरमान वॾो ऐलान थो करे जॾहिं ख़बर पए त अञा दिसंबर में हिननि जा हाव वञनि था पिया वुज़ू भॼी पियो आहे त मां अञा पोइ मथे बि वरी इजलास कराईंदा अलाए छा चओ इंशाअल्लाह मस्जिदनि जे ख़ातिर मदरसनि जे ख़ातिर चओ इंशाअल्लाह मस्जिदनि जे ख़ातिर मदरसनि जे ख़ातिर कलामुल्लाह जे ख़ातिर दीन इस्लाम जे ख़ातिर क़ुरान जे कानून जे ख़ातिर जेका बि कुर्बानी आई त इंशाअल्लाह चओ ॾियण जे लाइ तयार आहियूं पोइ जेकॾहिं को पंहिंजो ई रुकावट बणिजे त नथो ॻाल्हाए गैरत आखिर गैर ही रहंदो गैरत आखिर गैर ही रहंदो गैरत नाहे काई मयार जा गाल थी मारे साथी मारे पंहिंजे दस जे यारनि जी मूं पक सुञाता पंहिंजा हा हू धारनि सां गॾु धारे में थे वाट ॾसियाऊं वेरनि खे वेही वांझेरनि जे वाड़े हाणे हाणे हुननि बि हिकिड़ो हथु कयो आहे हुननि बि हिकिड़ो हथु कयो आहे त बाबा मोड़ा फज़रामान वारो इहो शर्त सही अहिड़े ज़दको वञाए अलाए काथे लिकियलु हुए अलाए काथो ज़ोरीअ तोखे ॾाढ़ी पटको हणाए करे विहारियो अथऊं पर हो सम्झनि था त इहो लाल पगड़ीअ वारो माण्हू असां वधूं त सयूं था पर इहो गिचीअ में ज़रूरु हा वाह
मोड़ा मोहम्मद ईसा समय साहब जो मां हिकिड़ो मिसाल ॾिठो त हे हली हरकत करे वरो पोइ पहिरें ईअं पवंदा आहिनि मिसाल पोइ ॾे त जी न शादीशुदा हमरा हुजे पोइ घर वारे खे जे घणो तंग कयो थी तोवारे ख़र्च मूंखे गिचीअ में विधो आहे सदाईं परेशान निकिरी वञ बसि मां ॾिसां ई न हाणे जो हाणे निकिरी वञ पोइ जॾहिं निकिरी वेंदी सुबुह जो टाइम थींदो चाहिं जे लाइ ॾिसंदो हेॾे होॾे काॾों बि चांहि न आई आहे हवा काॾों बि चए जेको अखियुनि उथण सां जेको चांहि जो इंतज़ारु पोइ करे वरी वेलो मानीअ वारो टाइम थियो ॾिठे त काॾों बि न आई चांहि बि वई मानी बि न शाम जे टाइम ते पोइ न्यापो कंदुसि मां मज़ाक कई मां तूं सीरियस थी वई छा न था ॻाल्हाए छा शाम जे टाइम ते दिमाग़ ठिकाणे ईंदुसि मां कई मां मज़ाक तूं थी वई आहीं हे बि सम्झनि था मज़ाक पर पोइ जंहिं महिल वरी पवे थी दॿ इते वक़फ़ो कयूं हवा जंहिं महिल ॿार पवे थो त पोइ अल्लाह साईं शल हिन इदारे खे समूरनि इदारनि खे क़यामत ताईं आबाद ऐं शाद फरमाए चौबा हिन इदारे खे हुन इदारे क़यामत ताईं आबाद ऐं शाद फरमाए अल्लाह साईं जेको कुझु मुखों चवराए रब साईं मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अव्हां जेको कुझु ॿुधो रब साईं अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए दुआ नथो घुरां